अस्सलाम वालेकुम बारो, मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में एक भेरे बीहर भली कार। प्यारा बारो, अॼु असांजी मैथ सीरीज़ जो हिकु ॿियो इम्पोर्टेंट टॉपिक जेको आहे उन जी असां क्लास जो आगाज़ करी रहिया आहियूं। जीअं तव्हां बोर्ड ते ॾिसी रहिया आहियो, असांजो टॉपिक ऑफ स्टडी अॼु छा आहे? यूनियन ऑफ सेट्स, मतिलबु ॿिनि खां वधीक सेटनि जो यूनियन करणु। क्लियर? हाणे ॾिसो, यूनियन ऑफ सेट खे सिंधी में पाण चवंदा आहियूं सेटनि जो मेलाप। मेलाप मां मुराद छा थियो? मेलाप जो मतिलबु थियो त पाण गॾु करे शयुनि खे रखणु। जॾहिं पाण शयुनि खे गॾु करे रखंदासीं सेट जी सूरत में त पाण उन्हनि खे चवंदासीं यूनियन ऑफ सेट्स। हाणे ॾिसो, यूनियन ऑफ सेट्स जी निशानी हूंदी आहे, मिसाल सिंबल हूंदी आहे, हुनखे असां ज़ाहिर कंदा आहियूं कैपिटल यू सां। आमतौर ते असां ईअं ई लिखंदा आहियूं यू सां, मतिलबु यूनियन ऑफ सेट्स। मिसाल ईअं हुजे, ए सेट जो यूनियन कयो कहिड़े सेट सां? बी सेट सां। ए यूनियन बी, मतिलबु ए जो मेलाप करियो कहिड़े सेट सां? बी सेट सां। त कंहिं बि सेटनि, 2 हुजनि, 3 हुजनि, 4 हुजनि, जॾहिं बि उनखे असां गॾाए करे लिखंदासीं त उनखे चवंदासीं यूनियन। क्लियर? हाणे ॾिसो, अगरि पाण वटि हिकिड़ो मिसाल आहे, ए इज़ इक्वल टू 1 3 5 7 9। बी हिकिड़ो सेट आहे 2 4 6 8 10। हाणे पाण वटि हिकिड़ो ए सेट आहे, ॿियो सेट जेको आहे पाण जो बी आहे। सिंपल सॉल्व कयूं था ए यूनियन बी खे, त पाण छा कंदासीं? ए यूनियन बी। ठीकु आहे, इहो असांखे सॉल्व करणो आहे। ॾिसो, ए जी वैल्यू पाण वटि मिलियल आहे, छा कंदासीं? लिखंदासीं 1 3 5 7 9। यूनियन जी निशानी ते ॾींदासीं यू। बी जी वैल्यू लिखंदासीं जेको पाण वटि ऑलरेडी गिवन आहे, छा? 2 4 6 8 10। हाणे ॾिसो, छा कंदासीं? असां ए यूनियन बी लिखंदासीं, क्लियर? पोइ छा कंदासीं? सेट हमेशा मिडल ब्रैकेट में लिखियो वेंदो आहे, असां पढ़ी चुका आहियूं। ॾिसो, ए यूनियन बी। हाणे हिननि ॿिन्ही सेटनि खे असां छा कंदासीं? मेलाप कंदासीं, माना गॾु करे लिखंदासीं। गॾु करे लिखण जो बि तरीक़ो आहे। सभ खां पहिरीं छा कंदासीं? नंढो, पोइ हुन खां वॾो, पोइ हुन खां वॾो, मतिलबु त असांखे अरेंजमेंट सां लिखणो आहे। त असां कीअं लिखंदासीं? ॾिसो, सभ खां पहिरीं नंढो छा आहे? 1, पोइ वरी ॿिए सेट जो बी, वरी ए सेट जो 3 4 5 6 7 8 9 और 10। मतिलबु छा थियो? ॿिन्ही सेटनि जा जेके बि एलिमेंट्स हुआ या मेंबर हुआ, उन्हनि खे असां गॾु करे लिखियोसीं त असांजो जवाबु छा थियो? ए यूनियन बी जवाबु आयो पाण जो 1 खां 10 ताईं। माना हिननि खे असां अरेंज करे लिखियोसीं त बाबा पहिरीं 1 ईंदो, पोइ 2 ईंदो, पोइ 3 ईंदो, पोइ 4 ईंदो, जीअं पाण नेचुरल नंबर में लिखंदा आहियूं, माना लोअर खां अपर वेंदा आहियूं। ठीकु आहे? त छा थियो? 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। त इहो थिए थो असांजो कॉन्सेप्ट बेसिक यूनियन ऑफ सेट्स जो। प्यारा ॿारो, हाणे ॾिसो, त ॿियो मिसाल कयूं था पाण। जीअं हिकिड़ो सी सेट आहे, जंहिंमें आहे पाण जो ए बी एफ पोइ के। बी सेट आहे जंहिंमें पाण जा मेंबर आहिनि बी सी ई जी एच
ठीक है। हाँ ॾिसो पाण खे छा करणो आहे, सी यूनियन डी पाण खे कढणो आहे, सॉल्व करणो आहे। छा कंदासीं, सेम एज इट पहिरीं पढ़ी आयासीं, सी जी वैल्यू रखंदासीं ए पोइ डी पोइ एफ पोइ के। यूनियन जी निशानी जेको आहे पाण जो यूनियन ॾींदासीं, पोइ छा कंदासीं, डी जी वैल्यू लिखंदासीं बी सी ई जी एच आई। क्लियर। हाँ ॾिसो पाण छा कंदासीं, असांखे ख़बर आहे त मेलाप करणो आहे, माना उनखे गॾाए लिखणो आहे, लेकिन शर्त छा आहे त अरेंजमेंट आर्डर तमामु ज़रूरी आहे, त अरेंजमेंट सां तव्हां लिखंदव। कीअं, सभ खां पहिरीं छा ईंदो आहे अरेंज एबीसी में, अल्फाबेट्स में ए पोइ बी पोइ सी पोइ हाणे हिन में जी न, हितां ॾिसंदासीं वरी अल्फाबेटिक ऑर्डर में, त डी ई पोइ हिन मां एफ पोइ जी एच आई। हाणे ॾिसो हूं त पाण लिखूं हा जे हुजे हा त जे लिखूं हा, पर जे न आहे त छा बचियो आख़िर में के, त पाण लिखंदासीं के। मतलब इन्हनि ॿिन्ही तव्हां सेटनि खे मिलाए गॾु करे अरेंजमेंट आर्डर ॾेई पूरी सभई वैल्यू हुयूं उन्हनि खे लिखी छॾियासीं। त ईअं हूंदो आहे असांजो यूनियन ऑफ सेट्स वारो कॉन्सेप्ट। उम्मीद आहे तव्हांखे क्लास में मज़ो अची रहियो हूंदो ऐं समझ में बि अची रहियो हूंदो। हाणे ॿारो ॾिसो हिकिड़ो ॿियो पाण एग्जाम्पल करियूं पिया, त जे हिकिड़ो सेट आहे जंहिंजी वैल्यू पाण खे छा मिलियल आहे ए डी ई। ठीकु आहे, जे इज इक्वल टू ए डी ई मेंबर्स, के इज इक्वल टू एल एम ए पी डी। मतलब छा थियो त असांखे जे यूनियन करणो आहे के सां। क्लियर। त हाणे ॾिसो एज इट इज पाण चयोसीं पहिरीं छा लिखंदासीं, जे जी वैल्यू जेके असांखे गिवन आहे, ॾिसो जे ए डी ई। छा कंदासीं, यूनियन जी निशानी, के एल आहे, एम आहे, ए आहे, पी आहे, डी आहे। हाणे असां छा कंदासीं, जे यूनियन के कंदासीं त सेम कॉन्सेप्ट त सेटन जो मेलाप कंदासीं, यूनियन कंदासीं। त यूनियन जी शर्त इहो आहे त पाण छा कंदासीं, इन्हनि खे गॾाए लिखंदासीं, गॾाए पर उन्हनि जी अरेंजमेंट सही तरीक़े सां लिखणी ज़रूरी आहे। ॾिसो छा आहे, सभ खां पहिरीं पाण ॾिसूं त ए बी सी जा लफ़्ज़ आहिनि। हाणे हिते बि ए आहे, हिते बि आहे, मतलब ॿिन्ही सेटनि में डुप्लीकेट जेको आहे ए आहे, रिपीट पियो थिए। त पाण छा कंदासीं, जॾहिं का शइ या का बि मेंबर जेको आहे सेटनि में रिपीट थींदो आहे त पाण छा कंदासीं, उनखे हिकिड़े चकर लिखंदासीं, ओनली वन टाइम। क्लियर, समझ में आयो। हाणे ॾिसो डी, छा हिते किथे डी आहे, बिल्कुलु आहे ही डी। अगरि हाणे ॾिसो डी बि पाण जो ॿिन्ही सेटनि में रिपीट थिए पियो त पाण छा कंदासीं, डी खे बि वन टाइम लिखंदासीं, हिकु भेरे लिखंदासीं। पोइ ई, ई लिखियोसीं, हिन में आहे ई कोन है त ओनली सिंगल टाइप। पोइ छा लिखंदासीं, एल, हिन जा सभई थी विया। हाणे एल एन एम ओ पी। क्लियर, ए डी ई एल एम पी, इहो असांजो थी वियो जे यूनियन के। उम्मीद आहे तमामु ईज़ी कॉन्सेप्चुअल आहे ऐं तव्हांखे ॿारो समझ में अची रहियो हूंदो। बिल्कुलु ईज़ी तरीक़े सां सिखूं पिया। जॾहिं बि तव्हांजो को बि मेंबर हिकिड़े चकर खां वधीक अचे थो, रिपीट थिए थो, त पाण यूनियन ऑफ सेट्स में सिर्फ़ु हिकु चकर लिखंदासीं। जीअं असां हिते डी खे ॿिन्ही सेटनि में आहे त हिकिड़े चकर लिखियोसीं, ए ॿिन्ही सेटनि में आहे त हिकिड़े चकर लिखियोसीं। हाणे असांजो यूनियन ऑफ सेट्स जेको आहे कंप्लीट थी वियो आहे। उम्मीद आहे तव्हांखे समझ में आयो हूंदो। न समझ में आयो त हिकिड़े चकर ॿीहर रिपीट करे वीडियो ॾिसो। उम्मीद आहे तव्हांखे समझ में आयो हूंदो। प्यारा ॿारो, हाणे असां हिकिड़ो ॿियो मिसाल करे रहिया आहियूं जंहिंमें असां टे सेट खणी रहिया आहियूं। ठीकु आहे, टिनि सेटनि वारो यूनियन असां कीअं कंदासीं, कीअं सॉल्व कंदासीं, अचो त सॉल्व कयूं। ॾिसो ए सेट आहे जंहिंमें पाण वैल्यू छा आहिनि, 1 एंड 2। बी सेट आहे जंहिंमें वैल्यू आहिनि 2 3 4। सी सेट आहे जंहिंमें 2 3 4 5। क्लियर।
जॾहिं तव्हांखे वैल्यूज़ मिली टिनी सेटनि जूं त पाण खे चए थो ए यूनियन बी होल में आहे, ब्रैकेट में आहे, ठीकु आहे। ए यूनियन बी यूनियन सी छा कंदासीं, सभ खां पहिरीं ॾिसो पाण खे ब्रैकेट में मिलियल आहे त तव्हांखे ख़बर आहे जी पाण डीमास में हिकिड़ो तरीक़ो आहे, बोर्ड माउस में बि हिकिड़ो तरीक़ो आहे त सभ खां पहिरीं ब्रैकेट छॾाईंदासीं त पहिरीं छा कंदासीं, पाण कढंदासीं सॉल्व कंदासीं ए यूनियन बी। क्लियर। हाणे तव्हांखे ख़बर आहे ए जी वैल्यू पाण खे मिलियल आहे छा आहे 1 एंड 2। यूनियन जी निशानी छा थो थिए, बी जो वैल्यू आहिनि 2 3 4। पाण ब्रैकेट में ए यूनियन बी आहे त पहिरीं हिनखे सॉल्व कयूं था। ॾिसो छा थो थिए, ए यूनियन बी ॿिन्ही खे अरेंजमेंट सां गॾु मेलाप कंदासीं, गॾु कंदासीं। ॾिसो छा थो जवाब अचे, सभ खां पहिरीं 1 2 हिन में बि आहे, 2 हिन में बि आहे त 1 टाइम लिखंदासीं 2 पोइ रहियल 3 पोइ 4। हाणे ॾिसो इहो वैल्यू कंहिंजी अची वई, ए यूनियन बी जी। हाणे असांखे ए यूनियन बी जी त डेटा मिली वई। क्लियर, सॉल्व करे छॾियोसीं। हाणे आहे यूनियन सी, मतलब छा थियो, ए यूनियन बी सॉल्व करे छॾियो आहे, बाक़ी बचियो यूनियन सी। जीअं हाणे हिन जी वैल्यू पाण वटि मिली वई आहे, छा आहे 1 2 3 4। यूनियन छा थो चए, यूनियन सी करियो। सी सेट में छा आहे पाण वटि 2 3 4 5। हाणे पाण हिननि ॿिन्ही खे मिलाए लिखंदासीं, मेलाप करे लिखंदासीं। छा कंदासीं, ए यूनियन बी यूनियन सी इज इक्वल टू, हिननि जो यूनियन कंदासीं ॿिन्ही सेटनि जो 1, हिते 2 आहे, हिते 2 आहे 1 टाइम, हिते 3 आहे, हिते 3 आहे 1 टाइम, हिते 4 आहे, हिते 4 आहे त 1 टाइम, बाक़ी छा बचियो 5। त हाणे ए यूनियन बी यूनियन सी जवाब छा आयो 1 2 3 4 5। हाणे इहो हुयो असांजो बेसिक कॉन्सेप्ट त टिन सेटन वारो यूनियन असां कीअं सॉल्व कंदासीं। उम्मीद आहे तव्हांखे यूनियन वारी क्लास समझ में आई हूंदी। डीवा क्लास के लाइक कयो, शेयर कयो ऐं पंहिंजनि दोस्तनि में, सिंधी भाइरनि में शेयर कयो। थैंक यू। हाणे ॾिसो प्यारा वारो, तव्हांखे हिकिड़ो असांखे होमवर्क करे ॾेखारणो आहे त अगरि एक्स जी वैल्यूज़ आहिनि 3 4 5 6, वाई जूं वैल्यूज़ आहिनि 1 2 3 8, त असांखे एक्स यूनियन वाई जी सॉल्यूशन करे कमेंट सेक्शन में ॿुधाईंदव। ऐं तव्हांखे वीडियो सुठी लगी आहे त लाइक कयो, शेयर कयो।